मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में और रुख सिद्धी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिब आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। सिंधु दरिया ते केनालनि ख़िलाफ़ जिदोजहद दौरान क़ौम परस्त क़यादत अवाम खे मायूस कयो। अवाम क़यादत खां घुर करे रहियो हो त केनालनि जे मामले ते पंजाब जे दंग ते धरणो हंयो वञे, पंजाब वेंदड़ रोड रस्ता बंदि कया वञनि। जीअं पंजाब जा मुआशी मुफ़ाद मुतासिर थियनि, मथनि प्रेशर पवे, वफ़ाक़ी हुकूमत मजबूर थी इहो फ़ैसिलो वापसि वठे। पर कंहिं बि क़ौम परस्त जमायत पंजाब वेंदड़ रस्ता बंदि करण वारे अवामी मुतालबे ते को बि ध्यानु न ॾिनो। हू अवाम ऐं पंहिंजे कारकुननि खे नंढा नंढा जलसा जुलूस करे थकाईंदा रहिया, जॾहिं त इहे तरीक़ा सभु अॻुई क़ौम आज़माए चुकी हुई। इन्हनि तरीक़नि जो मुखालफ़नि जे सिहत ते को बि असरु पइजी न रहियो। जेकॾहिं असां ठटे बदीन लाड़काने में को 5 कलाकनि जो जलसो कयो त उन सां मुखालफ़त ते कहिड़ो असरु उटलंदो। असां पंहिंजे कारकुननि ऐं अवाम खे जिदोजहद में थकायो, कॾहिं ठटे खां बदीन लॉन्ग मार्च, कॾहिं गडियारो खां नौशहरो फेरोज़ लॉन्ग मार्च। अहिड़े नमूने नंढा नंढा जलसा या मार्च करण मां सम्झण त असां वरी जिदोजहद पिया कयूं। इन मां अवाम बेज़ार थी वियो, अवाम मंझि मायूसी पैदा थियण लॻी त कुझु बि न थींदो। एहतजाज में अवाम जी शमूलियत घटिजी वई। अवाम चाहे पियो त अहिड़ी जिदोजहद करियो जंहिंसां केनाल ठाहींदड़ क़ुवतुनि जा मुफ़ाद मुतासिर थियनि, संदनि मुफ़ादनि ते कारी ज़रब लॻे। सिंधु दरिया ते केनालनि जे मामले ते अवाम जेका नंढड़ी फतेह हासिल कई आहे, इहा काफ़ी माण्हुनि खां हज़म न थी थिए। इन सोभ ख़िलाफ़ तबरेबाज़ी उहे माण्हू करे रहिया आहिनि जेकी इन जिदोजहद में शामिल न हुआ। हू पंहिंजे घरनि में वेठा सोशल मीडिया ते हवाला कनि, सलाहूं ॾियनि, तनक़ीद कनि त साईं हीअं न, हीअं थियणु घुरिजे। हा, असल में जेकी माण्हू जिदोजहद जे मैदान में हूंदा आहिनि, फ़ैसिलनि जो इख्तियार उन्हनि खे हूंदो आहे। जेकॾहिं अव्हां लगातार माण्हुनि खे रोडनि ते विहारींदव, लगातार जिदोजहद में रखंदव त हिननि जो रोज़गार मुतासिर थींदो, घरेलू ज़िंदगी मुतासिर थींदी। 12 ॾींहं हिकिड़ा माण्हू रोडनि ते वेठा रहिया, इहा का मामूली ॻाल्हि न हुई। माण्हुनि खे चवणु, क़यादत खे चवणु त धरणा जारी रखिया वञनि, ईअं न हूंदो आहे। जिदोजहद मरहलेवार थींदी आहे। अव्हां हिकिड़ी नंढड़ी सोभ हासिल कई आहे त हाणे ॿी सोभ लाइ साह पटे तयारी करियो, जीअं अॻिते हली वरी अव्हां जी जिदोजहद जारी रही सघे। जेकॾहिं नंढड़ी फतेह जो अव्हां जशन न मल्हाईंदा ऐं अवाम खे मुबारकूं न ॾींदा त अवाम में मायूसी फैलबी। माण्हू सम्झंदा त असां जेका जिदोजहद करियूं था उनजो फल ई नथो मिले, त हीअ बहितरीन कामयाबी आहे। अवाम पंहिंजी ताक़त, क़ुवत, हिमत ऐं हौसले सां हुक्मरान खे पोइते पेर करण यानी पोइते हटण ते मजबूर कयो आहे। इन सोभ खे जेकी माण्हू हज़म नथा करे सघनि, इहे अवामी ताक़त खां ख़ौफ़ज़दा आहिनि या अवामी ताक़त खां ख़ाइफ़ आहिनि। सिंधु दरिया ते केनालनि ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि जिदोजहद जा नवां मिसाल क़ाइमु कया आहिनि। 12 ॾींहं रोडनि ते निटण उस में धरणा जारी रहिया। इन्हनि जी क़यादत अवाम पाण कंदो रहियो। हिननि धरणनि दौरान अवाम कंहिंखे नुक़सान न रसायो। ॿियनि सूबनि ॾांहुं वेंदड़ गाॾियुनि में किरोड़े रुपयनि जो सामान लोड थियल हो, जेकी रस्तनि ते ॾींहं राति बीठल रही। कंहिं बि हंध ते कंहिं गाॾीअ जो शीशो बि न टुटो, कंहिं गाॾीअ मां का चोरी न कई वई, कंहिं बि ड्राइवर, क्लीनर या मुसाफ़िर खे का चमाट बि न लॻी। सभिनी खे इज़त ऐं एहतराम ॾिनो वियो, खेनि मुफ़्त मानी पाणी मुहैया कयो वियो। छा अहिड़ो मिसाल पाकिस्तान जे ॿिए सूबे में मिले थो? असांजे मुल्क जे ॿियनि हिसनि में त माण्हुनि खे ॿोलीअ जी बुनियाद ते सुञाणप कार्ड चेक करे गाॾियुनि मां लाहे मारियो वञे थो। मज़दूरनि, दुकानदारनि खे फ़क़ति ॿोली जे फ़र्क़ सबबि टारगेट करे मारियो वञे थो। संदन लाश सिंध, पंजाब, सराइकी बेल्ट, कश्मीर मोकिलिया वञनि था। पर हीउ पहिरियों एहतजाज हुयो जंहिंमें कंहिं बि माण्हू, मज़दूर या ॿोरियत खे नुक़सान न रसायो। सिंधी माण्हुनि पुरअमन ऐं बावकार
जिदोजहद जा नवां मिसाल क़ाइमु करे ॾेखारिया। सिंधु दरिया ते केनालनि ख़िलाफ़ काज अहिड़ो हुयो जंहिंजा सभु मीज़बान हुया ऐं सभु महिमान हुया, यानी माण्हुनि हिन जिदोजहद खे पंहिंजो सम्झी उनखे ओन कयो, जिदोजहद कंदड़नि सां साथ ॾिनो, बिना कंहिं पार्टी जे सॾ जे, बिना कंहिं दावत मिलण जी। माण्हू मज़हब, फ़िरक़े, ॿोली या नस्ल जे फ़र्क़ खां सवाइ, इन फ़र्क़ खां सवाइ सभु गॾिजी बीठा, रस्तनि ते निकिरी आया। इन्हनि मावरुनि खे सलाम पेश करणु घुरिजे जिन धरणो हणंदड़नि सां साथ ॾिनो। उन्हनि ज़मींदारनि, आबादगारनि, मज़दूरनि ऐं हारियुनि खे सलाम पेश करणु घुरिजे जिन धरणो हणंदड़नि खे बिना कंहिं ॾोकड़ जे खाधो ख़ोराक पहुचाई, निटहण उस में छांव मुहैया कई। उन्हनि औरत ऐं मर्द फ़नकारनि खे जस ॾियणु घुरिजे जेकी धरणो हणंदड़नि जी हौसले अफ़ज़ाईअ लाइ कई ॾींहं खुलियल आसमान हेठि वेठल रहिया। जेकी बेअबल माण्हू हूंदा आहिनि, पाण कुझु बि करे न सघंदा आहिनि, इहे ॿियनि ते तनक़ीद कंदा आहिनि। कंहिं बि कमु करण दौरान इहो ई माण्हू ग़लती कंदो आहे जेको कमु करे थो, जिदोजहद करे थो, उन खां ई ग़लती थींदी। बाक़ी जेको घर में वेठो हूंदो इहो ग़लती कीअं थो करे सघे? इहो त फ़क़ति तनक़ीद जा तीर वसाए सघे थो, छो त अहिड़ा माण्हू जिदोजहद कंदड़ माण्हुनि जी हौसले शिकनी कंदा आहिनि, उन्हनि ते तबरा कंदा आहिनि, उन्हनि जे नंढड़ियुनि फ़तहुनि खां, सोभुनि खां इनकार कंदा आहिनि। इहे असल में क़ौम जा दुश्मन हूंदा आहिनि, इहे अवाम जा दुश्मन हूंदा आहिनि। माण्हुनि में मायूसी फैलाए खेनि अमल जे मैदान मां धिके ॿाहिरि कंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खां ख़बरदार रहणु घुरिजे। सिंधु दरिया ते केनालनि जे ख़िलाफ़ कुझु माण्हुनि तरफ़ां इन्हनि लीडरनि ऐं पार्टियुनि खे क्रेडिट ॾिनो पियो वञे जेकी जिदोजहद जे मैदान में मुस्तक़िल मिज़ाजी सां बीठल न रहिया। उहे सिर्फ़ु आंगुर वढे शहीदनि में पाण शुमार कराइणु घुरनि पिया। अहिड़ा लीडर धरणनि में अची माण्हुनि खे मुंहुं ॾेखारे वरी वञी पंहिंजे बंगलनि ते आरामी थिया। हिननि जो अवाम जे जिदोजहद में वेसाई कोन हुयो। हिननि सदाईं तिर्क ताली वारी जिदोजहद कई आहे, यानी हिकु अधु बयानु ॾिनो, जलसो कयो, जुलूस कढियो, धमकी ॾिनी त असां धरती ट्रामू करे छॾींदासीं, पोइ वरी पाण गायब। अवाम मंझि मायूसी फैलाइण में इन्हनि लीडरनि जो किरदारु रहियो आहे। यादि रखणु घुरिजे त ही माण्हू इन्हनि लीडरनि जे चवण ते न निकिता हुया, न वरी घरनि ॾांहुं वापसि वञण लाइ तयारु हुया। सिंधु दरिया ते केनालनि ख़िलाफ़ जिदोजहद नतीजा कहिड़ा ॾिना? माण्हू सुवाल पुछनि था। ही पहिरियों दफ़ो आहे जो हुक्मरान पंहिंजे हिकु फ़ैसिले तां विथुड़ा थिया आहिनि, यानी हथु खयो। वफ़ाक़ जा उहे हुक्मरान जेकी धमकियूं ॾेई रहिया हुआ त पंजाब ॾांहुं ईंदड़ रस्ता बंदि कंदड़नि ख़िलाफ़ अहिड़ी कार्रवाई कंदासीं जो इहे जुतियूं छॾे भॼी वेंदा, पर सिंधी माण्हुनि 12 ॾींहं रोड रस्ता बंदि करे सिंध ऐं पंजाब में कम्यूनिकेशन खे मुकमिल जाम करे साबित कयो त हीअ क़ौम जुतियूं छॾे भॼण वारी नाहे, पर ही सिंध जे दुश्मननि ऐं वेरियुनि खे भॼाइण वारी आहे। ही वॾी ॻाल्हि आहे त सिंधी माण्हुनि हुक्मराननि जे अना ऐं होॾ खे मिटीअ में मिलाए छॾियो। हुक्मरान पोइते थिया, हिननि पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो।